खानपुर महार विच शहर में हिंदू वापारी अमरलाल के घर रोक रकम तोड़े सोना ज़ेवर चोरी थियण वारे मामले ते हिंदू बिरादरी और खानपुर महार पुलिस विच में अज सजो डी छिकताण हलंदी रही। अज सुबह जो खानपुर महार की हिंदू बिरादरी शहर में एहतजाजन पंहिंजो कारोबार बंद करे छॾियो, जॾहिं त खानपुर महार के घोटकी बस स्टैंड, पंजगुली चौक, माइका स्टैंड, ठिकराड़ो स्टैंड के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुज़वी हड़ताल रही। पर कपड़े मार्केट के अॻवाननि पारां कारोबार बंद करण का जवाब ॾिनो वियो। जॾहिं त हिंदू पंचायत के सॾ ते हिंदू बिरादरी के सवें माण्हुनि मुखी चंद्रलाल, मेहरलाल, अमित कुमार, सिमरन लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में पंजगुली चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई शहर जा रस्ता बंद करे छॾिया। इन मौके ते एहतजाज कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कम चढ़ल जो मतलब छा है, छा मतलब पुलिस एक बेवस असांखे तहफ़ुज़ नथी ॾेई सघे तो पोइ त रहण जो आहे ई कोन, सिस्टम ई कोन्हे जेकॾहिं पुलिस जे हथ में कुझु न आहे। में असांखे SH जेके ॿ हकी माण्हू गिरफ़्तार कया उहे चई हकी नी। हाणे हिन वक़्तु ताईं इन छोकिरा जेके पकतल नी आहिनि कुझु महिरबानी करे जीअं राति जो कल्ह असां शाम जो उन्हनि वाइदो कयो हुयो त जेके कमु थी वेंदो तव्हांजो, पर हिन महिल त अहिड़ी का ॻाल्हि असां माना साम्हूं काई बि न आई आहे। जंहिंजो न को जवाब ॿुधाइनि था न ॻाल्हि ॿुधाइनि था। उन खां बाद में जॾहिं कुता घुराया विया, चोरनि जे घर में विधा विया त उहे चोर पकड़े राति ग़ाइब करे छॾिया अथऊं। शहर में शटरबंद हड़ताल तोड़े धरने बाद ASP घोटकी जहांदाद अकरम खानपुर महार पहुतो, जंहिं हिंदू बिरादरी के चोरी की वापसी की खातरी कराई। इन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे ASP घोटकी जो चवण हुयो त जब भी कोई क्राइम होता है आप एक ट्रस्ट की इन्वायरमेंट क्रिएट करें, बजाय इसके कि आप लोग इस तरह सड़कों पे आएँ। अगर SHO पे किसी पे आपको एतबार नहीं है या आपको शक है कि वो एतबार नहीं है आप, तो आप लोग आएँ, हमारे पास आएँ, हमने तो कभी नहीं रोका आप लोगों को। ठीक, हाँ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पुलिस पारां हिंदू बिरादरी के रुगो ठला आसरा ॾियण बदिरां चोरी वापस कराई वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।